वालेकुम मुझो नालो है मुर्शिद तव्हां ॾिसी रहिया फन सिंधी यूट्यूब चैनल। अॼु को व्लॉग जेको आहे डेली लाइफ जे व्लॉगिंग जे हिसाब सां आहे। ऐं अॼु मां कीअं थो लॻां, तव्हांखे कीअं थो लॻां, नवमीं बादशाह त नथो लॻां, पर न तव्हांखे हिकिड़ी शइ ॾेखारणी। टन टण मुंहिंजो न्यू लुक शोपरनि खे वटि ॾेई। सो अॼु कीअं थो लॻां तव्हांखे। अगरि सुहिणो थो लॻां त लाइक कजो ऐं सुहिणो नथो लॻां त कमेंट करे ॿुधाए छॾिजो। मुंहिंजो मूड थियो हुयो 9 महीना तक़रीबन 9-10 महीना थी विया आहिनि मां ॾाढी न लाराई, बसि सेटिंग कराईंदो हुयुसि। पोइ हाणे मूड थी पियो त ॾाढी हिकिड़े दफ़े लाराए ॾिसूं कीअं था लॻूं। मुछूं न लारायो, मुछूं लारायां त वरी छोकिरा ट्रोल करे न। हिते यूनिवर्सिटी कल्ह ई आयो आहियां त ॾाढीअ ते इलाही ट्रोल कयो अथऊं त इहो तूं शो लाराई ऐं माना भोग जीअं सिंधी हणंदा आहिनि। ॿियो तव्हां हीअ व्यू चेक कयो, सियारो आहे, हिनमहिल मां थधि में बाइक ते आयो आहियां ऐं व्यू चेक कयो माशाल्लाह। वो या मुंहिंजी बाइक बीठी आहे ऐं पाण हलूं पिया पंहिंजे डिपार्टमेंट में। अॼु को व्लॉग जेको आहे डेली लाइफ जे व्लॉगिंग जे हिसाब सां आहे। ऐं दोस्तनि सां अगरि दोस्त मिलिया त दोस्तनि सां मिलायूं था तव्हांखे। एंड अॼु असांखे पोएं सेमिस्टर जो रिज़ल्ट मिलंदो। असांजे सेकेंड सेमिस्टर जो मिड हाणे थी विया पोएं हफ़्ते। ऐं हाणे जेको आहे कल्ह मूंखे सर चयो हुयो त तव्हांखे जेको आहे तव्हांखे पोएं सेमिस्टर जो मिड ऐं सेमिस्टर जो रिज़ल्ट मिलंदो सुभाणे। सो अॼु रिज़ल्ट मिलियो त तव्हांखे ॾेखारी। तव्हांखे ख़बर हूंदी तव्हांजो भाउ इलाही सवेर ईंदो आहे। सो हे तव्हांजे भाउ जो क्लास बंदि लॻो पियो हूंदो आहे। ऐं हीअ असांजी पूरी डिपार्टमेंट, साम्हूं इकोनॉमिक्स डिपार्टमेंट, साम्हूं पब्लिक डिपार्टमेंट ऐं हेॾां BBA डिपार्टमेंट ऐं हीअ असांजी कॉमर्स डिपार्टमेंट जंहिंमें मां आहियां बैंकिंग फाइनेंस में। एंड तव्हांखे ज़िक्र करिणो हिकिड़ो त हीअ जेको बैग आहे इन तां अगरि इन में वॾियूं यादियूं आहिनि। असां छा हुयो त अॻे छा हूंदा हुआ त नंढड़ा हूंदा हुआसीं त इहे बैगियूं वठी स्कूल वेंदा हुआसीं। उहे त यादियूं ताज़ा थियनि थियूं इन बैग खे ॾिसी। पर इनखे बैग चई नथा सघूं, छा था चई सघूं, कमेंट कजो जेको बि चऊं। ऐं ॿियो इहो बैग इन करे वरितो छो त हाणे मिड स्टार्ट थिया हुया, उन करे सिर्फ़ु बुक ऐं क्लिपबोर्ड पियो खणी अचां ऐं ॿ टे पेनियूं पियो खणी अचां। सो वॾो बैग न पियो खणी अची सघां त इहो बैग वरितुमि। एंड वॾो बैग हुयो बि न। ॿियो हाणे बाबा वरितो आहे हैदराबाद ऐं बाबा चयो त इंशाल्लाह खम्स ताईं मां अची वेंदुमि। पोइ वॾो बैग अचे त उहो बि इंशाल्लाह तव्हांखे ॾेखारींदासीं। ऐं अॼु जेको आहे असांजो अनाउंसमेंट थींदो रिज़ल्ट पोएं फर्स्ट सेमिस्टर जो, ऐं उहो मिले त तव्हांखे इंशाल्लाह ॾेखारींदासीं। त न फाइनली रिज़ल्ट मिली वियो, पर रिज़ल्ट कंहिं कम जो न मिलियो ऐं भलो न थियो आहे फर्स्ट सेमिस्टर में। सेकेंड सेमिस्टर में इंशाल्लाह रिज़ल्ट भलो थींदो इंशाल्लाह। हिननि संगत वारनि जो मिली वियो आहे। सो हलूं था, सिंगिंग प्रोग्राम आहे ओॾे हलूं था, उन्हनि जी तव्हांखे वीडियो ॾेखारियूं था। अगरि पसंदि अचे त लाइक कजो, शेयर कजो, सब्सक्राइब कजो लाज़मी।
Thank you.
Gracias.
आए हैं बल बल जाऊं अपने पिया को बल जाऊं बारी बारी मौजूद ना है रही तन मन की ये तो जाने दुनिया सारी बेबस और वाइड एंगल क्यों सा हो नॉर्मल तेरे नाम से मर जाऊं तेरे नाम से मर जाऊं मेरी जान के सदके में कुछ ऐसा कर जाऊं तूने क्या कर डाला गई तेरी दीवानी दीवानी तूने क्या कर डाला कर गई मैं मर्जी है मेरी रब की मर्जी है मेरी रब की मर्जी है मेरे बिन जीना कैसा खुद करती है तूने क्या कर डाला कर गई मैं तेरी दीवानी दीवानी तेरी दीवानी पार्टिसिपेट दोस्त हैं उनके बड़ी बड़ी रिक्वेस्ट कंदो से ताने को सिंगिंग जो टाइम आए वो 3 मिनट रखेगा बैडमिंटन का भाग में 80 बजे दी ऐं 3 मिनट जो वहां जो हूंदो वो वहां जे गाने जो मुकम्मल करण जो हूंदो वो वरी भी 50 लगंदी जॾहिं महिल तव्हां उन में तव्हांखे हिट करिणो आहे जेकॾहिं तव्हां हिट न कंदव त तव्हांजो मार्क्स जेके असांजा जजिस जेके आहिनि ख़ारिज कंदा मंजर हुसैन मंगाहार असांजो मुदस्सिर अंसारी यमानी का
ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त डिसिप्लिन जो मुज़ाहिरो कयो ऐं ख़ामोशी इख्तियार कयो त जीअं माहौल खे पुरसुकून बणाए सघिजे। ख़ामोश थींदो त दोस्त जेके महिनत करे आया आहिनि उन्हनि खे सुकून सां ॿुधी सघंदो।
जियो जियो आणि पार्टिसिपेट थी रमशा धारेदो के बजाय पार्टिसिपेट दोस्त आहे वो आहे आमरेली खोकर सिंधी डिपार्टमेंट आपका गुजारिश दोस्तों वचन आमरेली खोकर आए आमिर भा जो आरुगो जितो चेहरो तो जो नक्शो सजो गजब जोड़ा खंडमा की मिठी सुठी साई ओ खंडमा की मिठी सुठी साई तुझो बोसो मिठो गजब जोड़ा तुझे शाम शोग शोग
ये आपने वक्त जिन बेस्ट अपना सही सांस के थोड़ो घटायो रिदम जो आवाज हुआ थोड़ो आए असांजो पागल मंगड़ो आए असांजो पागल मंगड़ो वाचूड़न में उलझे उनरे वाचूड़न में उलझे उनरे जिए तुमल जो छड़ियन मंगड़ो आए असांजो पागल मंगड़ो आए असांजो मंगड़ो पाणत आयो रंगा जोगी कैसा प्यार करी थी चोरी पाणत आयो रंगा जोगी कैसा प्यार करी थी चोरी पाण पत्थर जे Asal dost, ingat asal jadi, taski